काठे जी यूनियन काउंसिल वाहीपांती जे ॻोठ दोदो ब्रह्माणी में लाशारी ऐं ब्रह्माणी बिरादरी जी धुरनि में कुछ ॾींहं अॻु जहिड़े दौरान गोलियूं लॻण सबबि औरत क़तल ऐं नौजवान ज़ख़्मी थियो हो, जंहिं जे ख़िलाफ़ ब्रह्माणी बिरादरी जो गुज़िरियल 3 ॾींहनि खां एहतजाज जारी आहे। इन हवाले सां असां वीडियो लाइन ते मौजूदु आहे दादूमा CN न्यूज़ जो रिपोर्टर रब्बानी बलोच। जी रब्बानी, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुलु, असां हींअर मौजूदु आहियूं दादू जूही मोड़ ते, जेको 3 ॾींहं खां वठी लाशारी ब्राह्मण जो जेको आहे झेड़ो हो। झेड़े में जेको हिकु ब्राह्मण जी औरत क़तल थी वई ऐं गिरफ़्तार थियण जे सूरत में अॼु 3 ॾींहं या मुसलसिल ही धरणो लॻायो आहे। असां गॾु कुझु उते रहवासी मौजूदु आहिनि, असां उन्हनि खे पुछासीं उन्हनि छा चवणु आहे। तकरीबन 4 ॾींहं अॻु में लाशारी बिरादरी असांजे ॻोठ दोदो ब्राह्मणी में सीधी फायरिंग कई। फायरिंग नतीजे में तकरीबन 12 रबीउल अव्वल जो ॾींहुं उन ॾींहुं शाम जो असांजे जेको स्कूल जो मास्टर आहे उन खे पहिरियां ज़ख़्मी कयईं, जेको हींअर हैदराबाद इस्पताल में मौजूदु आहे। वरी उन ॾींहुं सुबुह जो असांजे ॻोठ जी जेका न्याणी जेका पंहिंजे पुट जी उनजी जेका छंछर जी शादी हुई, उन शादी जे लाइ हू अमन अमान चवण जे करे जीअं मस्जिद मां दुआ निकिती त लाशारी बिरादरी जे माण्हुनि सिंधी फायरिंग करे मजबूरी ख़ातिर तक़रीबन 3 ॾींहं थिया आहिनि। अॼु असां जेको आहे शहरी असांजा इतिहाद सॼो वाहीपंथ शहर, उतां जा जेके असांजा अॻुवान आहिनि सियासी समाजी दुकानदार वापारी, उहे अॼु हिते असां इंडस हाईवे ते खणो आहे त शहीद नज़ीरा ब्राह्मण जे कातलनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं उन्हनि ते पहिरियां FIR छो न थिए, उन FIR कटी वञे। जी तव्हां जेको शाइरीन जा वीचार ॿुधा, उन्हनि जो इहो चवणु आहे त जेके कातिल आहिनि उनखे गिरफ़्तार करे कानून जे कटारे में आंदो वञे, न त ॿी सूरत में असां हीउ धरणो जारी रखंदासीं। कैमरामैन तौफ़ीक़ चांद गॾु रब्बानी बलोच, CN न्यूज़ दादू। महिरबानी रब्बानी बलोच तफ़सीलन खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची